नादर खान तव्हां फ़ोन कई तव्हां हुकुम कयो आहे त मां हाज़िर थी वञा हा। असल में कम जी नोयत अहिड़ी आहे, इन करे मूंखे फ़ोन करणी पइजी वई। हुकुम कयो, कहिड़ो कमु आहे? तव्हांजे लाइ असां वटि इज़त आहे साईं। कुझु बि न, इज़त ॾियण लाइ वॾी महिरबानी। न रहे सर, महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां इज़त वारा आहियो, इज़त जे लाइक़ु आहियो, असांजो फ़र्ज़ु आहे तव्हांजी इज़त करणु। इज़त ॾियण जे लाइ वॾी महिरबानी। दरअसल मूं अदा सालार जे लाइ तव्हांखे फ़ोन कई आहे। सालार खान ते त 3 एफआईआर दाख़िल आहिनि, हाणे छा थो थी सघे? सालार खान खे चओ त लिके न, केसनि सां मुंहुं ॾे। छा मतिलबु आहे तव्हांजो? मतिलबु त गिरफ़्तारी ॾे या वरी ज़मानत कराए। सुडल साहब, ही तव्हां छा पिया चओ? नादर खान, मूं त का अहिड़ी ॾुखी ॻाल्हि कोन कई जेका तव्हांखे सम्झ में न अचे। सूबेदार सुडल, तव्हां कल्ह राति अदा सालार खे छापो हणी गिरफ़्तार करे विया आहियो। अल्लाह अल्लाह कर रहिस, मूं ते एॾा वॾा इल्ज़ाम त न हणो। मूं में एतिरी जुरत काथे आहे जो मां रहिस सालार खान खे गिरफ़्तार कयां? ये कीअं थी सघे? ॻोठ जे केतिरनि ई माण्हुनि खे चयो आहे, कंहिंखे बि अदा सालार नज़र न आयो आहे। न रहिस, तव्हां भले थाणे ते अचो, तव्हां सॼो थाणो ॾिसो, किथे बि सालार खान तव्हांखे नज़र अचे त मां ॾोही। सूबेदार सोडल, छा तूं सच ॻाल्हाए रहियो आहीं? नादर खान, मां सच थो ॻाल्हायां। चवें त मां थी साख ॾियां, मूंखे कसम आहे अछी मसीत जो, मां सालार खान खे गिरफ़्तार नाहे कयो। त पोइ सालार खान केॾांहुं गुम थी वियो? लिकी वियो हूंदो गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ खां। न सूबेदार सोडल, अदा सालार खान एॾो बुज़दिल नाहे जो गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां लिकी वञे। नादर खान, तव्हांजो ज़हन त अञा कचो आहे। पुलिस जे ख़ौफ़ खां चङा भला तीसमार खान बि लिकी वेंदा आहिनि या वरी रूपोश थी वेंदा आहिनि। अच्छा, मतिलबु त ईअं बि थींदो आहे? जी जी, बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। मतिलबु त अदा सालार तव्हांजे लाकअप में नाहे? बिल्कुलु बि नाहे साईं। 100 साल खां पोइ बि जेकॾहिं सालार खान मूं वटि ज़ाहिर थिए न, त जेका चोर जी सज़ा सा मुंहिंजी सज़ा। हैरत आहे, पर ख़ैर तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां हक़ीक़त खां आगाह कयो। अल्लाह हाफ़िज़। नादर खान, तोखे बि शायदि ख़बर कोन्हे त सूबेदार सोडल हिकु शिकारी बाज़ आहे। उहो शिकारी बाज़ जेको आसमान तां उॾरी धरतीअ तां पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।